नाज़रीन ख़बर आहे करमपुर मां जावेद उस्मान बिजारानी जी रिपोर्ट मूजिब त करमपुर लग तालके खानपुर जे ॻोठ उस्ताद शाह मोहम्मद जाफरी वासी 12 महीननि जे मासूम नींगर अब्दुल हादी पुट अब्दुल वाहिद जाफरी खे यूसी पीर बख्श शुजरा जे नॉन टेक्नीशियन नौजवान इमाम शाह पारां जंग में ग़लत टुको इंजेक्शन करण सबब ॿार जी जंग ज़ाया थियण जो ख़तरो वधी वियो आहे। ॿार खे मुतासिर जंग में शदीद सूर ऐं तकलीफ़ रहण लॻी। ॿार मुतासिर जंग खे चोरण ऐं पुरण छॾे ॾिनो। वाटसन जी इतला बावजूद जिले शिकारपुर सेहत खाते की टीम मुतासिर नींगर वठण न पहुती। वाटसन सख्त परेशान ऐं सरापा एहतजाज। होॾां वाटसन पारां डीसी शिकारपुर DHO शिकारपुर ऐं सेहत खाते जे ॿियनि वस्त वारनि खां मुतालबो कयो वियो आहे त ॿार वाक़े जो नोटिस वठी सेहत खाते जी तजुर्बेकार टीम मोकिली मुतासिर ॿार जो इलाज कराए मासूम ॿार खे ज़िंदगी भर जी माज़ूरी खां बचाए वञे।